जे तू बचियो वणजरा तोखे पुकारे वेंदासीं छो पेर पसारे वेठो आहे उथ डूंगर डारे वेंदासीं उथ डूंगर डारे वेंदासीं सिजावल वासियो अॼु सिंध जी क़ौमी तारीख़ जा अॻुवान सिंध जी ज़मीन खे बचाइण लाइ तव्हां वटि हाज़िर थिया आहिनि ॿुधायो त सिंध जी ज़मीन बचाईंदो या ख़तम थियण था चाहियो बचाईंदासीं जेके सिंध जी ज़मीन बचाइण चाहियो था उहो हथ मथे खणी ॿुधायो ही धरती माउ खे बचाइण जी जंग आहे हीअ इक़्तिदार जी जंग न आहे और हुक्मरान हमेशा वोट जी ताक़त वठी तव्हांजे वसीलनि जी नीलामी लाहींदा आहिनि पर सिंध जी धरती जा ही धणी जन्म सिंध ते ॾुखियो ॾींहुं आयो आहे जेकॾहिं सिंध जे पाणी जे खसण जी साज़िश थी आहे तॾहिं बि क़ौमी तारीख़ तव्हां वटि हाज़िर थींदी आहे जेकॾहिं सिंध जी धरती तव्हांजे पेरनि हेठां खसण जी कोशिशि थी आहे तॾहिं बि तव्हांजी क़ौमी क़यादत तव्हां वटि हाज़िर थी आहे हाणे ॿुधायो त तव्हांजो दोस्त कहिड़ा क़ौम परस्त या इक़्तिदार परस्त त पोइ क़ौम परस्तनि जो साथ ॾियो क़ौमी तारीख़ जो साथ ॾियो छाकाणि त तव्हां बार बार उन्हनि खे पंहिंजो नुमाइंदो चूंडींदा रहिया आहियो उन्हनि खे तव्हां हुकुमरानी जो हक़ ॾींदा रहिया आहियो जेके तव्हांजा दुश्मन आहिनि तव्हां ॿुधायो त तव्हांजो पाणी कंहिं खसियो आहे तव्हांजे दरिया ते कंहिं कब्ज़ो करायो आहे चश्मा झेलम लिंक केनाल कंहिं ठाहियो आहे थल केनाल कंहिं ठाहियो आहे सिजावल वारा जेके पाणी जे फुड़ीअ लाइ सिको था बदीर वारा जेके पाणी जी बूंद लाइ सिको था उनजो ज़िम्मेवार केरु आहे ज़िम्मेवार केरु आहे पीपल हाणे जेकॾहिं तव्हांखे पाणी लाइ बि सुख आहिनि तव्हांखे रोज़गार लाइ बि सुख आहिनि ऐं तव्हांजी धरती तव्हांजे पेरनि हेठां कढनि पोइ जेकर तव्हां उनखे वोट जी ताक़त ॾींदा रहो इक़्तिदार ॾींदा रहंदो पोइ मुंहिंजा जानी तव्हांखे ख़ुदा ई हिन ज़ुल्म खां बचाए सघे थो बाक़ी हीअ दुनिया जी का बि ताक़त नथी बचाए सघे छाकाणि अलाह पाक क़ुर पाक में वाज़े चयो आहे तव्हां नथो बदिलियो उन्हनि क़ौमुनि जी तक़दीर जेकी क़ौमूं पंहिंजी तक़दीर जो फ़ैसिलो पाण नथियूं कनि हाणे तव्हांखे पंहिंजे दोस्त ऐं दुश्मन जो तयन करिणो आहे त तव्हांजा दोस्त कहिड़ा आहिनि ऐं तव्हांजा दुश्मन कहिड़ा आहिनि जॾहिं बि सिंध ते ॾुखियो ॾींहुं आयो आहे ही क़ौमी क़यादत तव्हां सां गॾु रही आहे ही जेको 6 जून वारो वाक़ियो थियो आहे उन में हुक्मराननि लखे सिंधी माण्हुनि जी तौहीन कई आहे इन में सिंध जूं माहिरूं सिंध जा वकील सिंध जा दानिश्वर सिंध जी मीडिया सिंध जो शऊर कढो उन पुरमन एजाज ते शैलिक कई वई असांजी क़यादत ते 30 खां मथे केस दाख़िल कया विया सनान खान कुरैशी खे सॼे मरकज़ी क़यादत समेत गिरफ़्तार कयो वियो ऐं उन ख़ौफ़ ऐं ख़तम करण लाइ सैयद ज़ैन शाह जेल में वञी पहुतो त असां तव्हांजे जेलनि खे न था ॾिजूं असां क़ौमी तारीख़ ऐं असांजी क़ौमी क़यादत त फांसियुनि जे पंधनि खे चुमियूं ॾेई पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कई आहे असां तव्हांजे जेलनि खे ॾिजण वारा न आहियूं अॼु बि असां तव्हां वटि मौजूदु आहियूं जेके जनरल ज़िया साहिब वियासीं अॼु असां तव्हां वटि मौजूदु आहियूं जेके भुट्टे जी आमिरत जे ख़िलाफ़ असां वियासीं ऐं अॼु असां ज़रदारी जी आमिरत सां विड़ी रहिया आहियूं तव्हांजे विच में मौजूदु आहियूं भॼण वारा न आहियूं झुकण वारा न आहियूं जेल रियासती तशदद खां ख़ौफ़ थियण वारा न आहियूं ऐं तव्हांखे ख़ौफ़ ऐं लालच ख़तमु करणी पवंदी दोस्त ऐं दुश्मन सुञाणणा पवंदा अॼु मलक रियाज़ जे ख़िलाफ़ लाहौर में मुज़ाहिरा थी रहिया आहिनि अॼु मलक रियाज़ जे ख़िलाफ़ इस्लामाबाद में मुज़ाहिरा थी रहिया आहिनि उन मां साबित थो थिए त मलक रियाज़ रुगो सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो न आहे कयो पर पूरे पाकिस्तान जो दहशतगर्द ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़ आहे उन करे मुतालबो था कयूं त मलक रियाज़ खे गिरफ़्तार कयो वञे अॼु बिलाल भुट्टो ज़रदारी चए थो त ही क़ौमी तारीख़ ऐं क़ौम परस्त सिंध जा सॼण आहिनि कल तूं चई पियो त ही दहशतगर्द आहिनि पर जॾहिं तुंहिंजे ख़ौफ़ खे ख़तमु करे तुंहिंजे जेलनि खे रद्द करे केसनि जे ख़िलाफ़ निकिता आहियूं त तूं असां सां वरी इहा ॿोली ॻाल्हाईंदो पर असांखे ख़बर आहे त तूं हमेशह ठग आहीं छाकाणि तुंहिंजो पीउ आसिफ अली ज़रदारी ठग आहे सॼी सिंधी क़ौम सां ठगी कंदा रहिया आहियो यादि रखो त ही धरती धणी हे जेके पहिरियों ॻाढ़ा माण्हू आहिनि जॾहिं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त लाइ निकिरंदा त चंद वॾेरा जेके चंद ख़ानदान तव्हांजे इक़्तिदार मां
मुस्तफीज़ था थियनि उहे तव्हांखे बचाए न सघंदा। ही पहिरियों गाड़ा माण्हू, ही गोद ॿधल माण्हू जिन खे बवेला मानी खाइण लाइ कोन्हे, जिन खे पीअण जे लाइ पाणी कोन्हे, जेके तालीम खां महरूम आहिनि, जेके सिहत खां महरूम आहिनि, असां चऊं था त पीपुल्स पार्टी सिंध हुकूमत ज़िम्मेवार आहे। छाकाणि त मुल्क में 30 सालनि खां वधीक हुक्मरानी पीपुल्स पार्टी कंदी रही आहे। केरु ज़िम्मेवार आहे ॿुधायो? केरु ज़िम्मेवार आहे? त पोइ पीपी जे ख़िलाफ़ नफ़रत पवणी पवंदी, पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ चोर खे चोर चवणो पवंदो ऐं हिन क़ौमी तहरीक जो साथ ॾियणो पवंदो। जेकर चाहियो था तव्हां हिन धरती ते इज़त सां रहो, पंहिंजे वतन जा मालिक रहो, तव्हांखे पीअण जो पाणी मिले, त पोइ हिननि जेके तव्हांजा हर ॾुख सुख में तव्हां सां गॾु बीठा उन्हनि सां गॾु पीअणो पवंदो। जेकर तव्हां उन्हनि सां गॾु न पीअंदो, वरी इहे जेके तव्हां वटि ईंदा पीपुल्स पार्टी जी ज़रदारी जा भोतार, केॾी महिल कहिड़ो सिको खणी, केॾी महिल कहिड़ो सिको खणी, पोइ यार ख़ुदा तव्हांखे बचाए न सघंदो। ही जंग सां तव्हांजी जंग आहे, सिजाल जे माण्हुनि जे धरती बचाइण जी जंग आहे, ठटे जे माण्हुनि जी धरती बचाइण जी जंग आहे। इन जंग में असांजो साथ ॾियो त सुर्ख़ुरू थियूं, ज़ालिमनि खां जान छुटे। तव्हांजी वॾी महिरबानी।